घोटकी में वधीक बरसातनि जी अॻकथी खां पोइ म्यूनिसिपल कमेटी घोटकी जो अमलो शहर में बरसाती पाणी जे नेकाल जो निज़ाम बरक़रार रखण ऐं शहर जी सफ़ाई लाइ मुतहरिक थी वियो। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसाती पाणी जे नेकाल जो कमु शुरू कयो वियो। घोटकी में वक़्फ़े सां थींदड़ बरसात खां पोइ सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला ख़ान धारेजो, जाम आसिफ रज़ाक धारेजो, असिस्टेंट कमिश्नर घोटकी राणा मोहसिन जी हिदायतुनि ते CMO ग़ुलाम मुश्तबा मल्हा, PP ज़िले घोटकी जे जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो ऐं सैनिटरी इंस्पेक्टर मुमताज़ अली महर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो ऐं मुख़्तलिफ़ म्यूनिसिपल अमले खे बरसाती पाणी जे नेकाल जी हिदायत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे CMO ग़ुलाम मुश्तबा मल्हा चयो त म्यूनिसिपल कमेटी जी सफ़ाई अमले शहर जे मुख्य शाहराहनि ऐं घिटियुनि मां बीठल बरसाती पाणी जे नेकाल जो कमु तेज़ करे छॾियो, जंहिं बाद शहर जे रोडनि ऐं घिटियुनि ते बीठल बरसाती पाणी नेकाल थी वियो आहे ऐं शहर जे मसरूफ़ तरीन रोडनि तां मिटी हटाइण जो कमु जारी आहे, जॾहिं त घिटियूं ऐं सफ़ाई जो अमल बि तेज़ कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।